بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي التأملات القرآنية असांजो जेको برنامج आहे त क़ुरान पढ़ूं ऐं क़ुरान जो तदब्बुर कयूं. हीअ 136 हिसो ऐं असां छो था तदब्बुर कयूं छो जो अल्लाह जो हुकुम असांखे आहे त अल्लाह जी किताब खे तव्हां पढ़ो ऐं सम्झो. जीअं अल्लाह ताला काफ़ी जॻहियुनि ते क़ुरान में चए थो अफ़ला यतदब्बरून अलक़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा. चए थो हिन क़ुरान खे छो नथा पढ़नि ऐं सम्झनि या हिननि जी दिलनि ते ताला लॻी आहिनि. इहो अल्लाह ताला असांखे यानी चए थो ऐं हुकुम करे थो त तव्हां क़ुरान पढ़ो पर तदब्बुर सां सम्झो आयतुनि खे ऐं उन मां फ़ाइदा कढो ऐं उन्हनि जा मोजिज़ा जेके आहिनि उहे ॾिसो. अॼु जेके असांखे आयत आहे सूरत अल जुमा में सूरत अल जुमा जंहिंमें अल्लाह ताला चए थो हीअ आयत 11 आहे. وإذا رأوا تجارة أو لهوا انفضوا إليها وتركوك قائما قل ما عند الله خير من اللهو ومن التجارة والله خير الرازقين. अल्लाह ताला हिते इताब थो करे छो जो इहो पहिरियां त ॿुधायूं तर्जुमो. अल्लाह साईं चए थो त के माण्हू अहिड़ा आहिनि इदा रओ तिजारा जे तिजारत ॾिठनि बिज़नेस ॾिठनि पैसा ॾिठनि कमाई ॾिठनि इनफदो इलैहा निकिरी आहे मस्जिदुनि मां ऐं तरकूक क़ाइमा ऐं तूं ख़ुतबो पढ़ी बि थो जुमे जो निमाज़ जो या के ॿी बि निमाज़ मां इंदल्लाह तरकूक क़ाइमा कुल मां इंदल्लाह ख़ैर. त हुननि खे या मुहम्मद ओ नबी तूं हुननि खे सम्झा त जेको अल्लाह वटि आहे उहो हिन तिजारत खां वॾी शइ आहे उहो वॾो फ़ाइदो आहे. ख़ैरु मिन लहवी व मिन तिजारा. इहो तव्हांजी ख़ुशी या तव्हांजो वञो था ॾिसो था या बाज़ारनि में घुमो था इहे लहू ख़ैरु मिन लहू व तिजारा वल्लाहु ख़ैरु राज़िक़ीन. ऐं रज़ाक़ अल्लाह रोज़ी ॾियण वारो अल्लाह. इहो किसो कीअं थियो नबी करीम हिकिड़ो दफ़ो ख़ुतबो बि पढ़े जुमे जे ॾींहुं मस्जिद भरी पई हुई त जेॾीमहिल अॻ में ताजिर ईंदा हुआ उठनि ते या काफ़िला थी ईंदा हुआ ॿाहिरां ॿियनि मुल्कनि खां परे परे खां त उहो अॻियां हिकिड़ो दुहिल वॼाईंदो ईंदो हो. दुहिल वॼाईंदो ईंदो हो त माण्हुनि खे ख़बर पए त भाई हीअ तिजारत आई आहे हीअ माल आयो आहे. त जेके वॾा वॾा ताजिर हूंदा अचे उहो वठंदा पुछंदा भाई हीअ शइ कीअं थो खपाई हीअ शइ घणी कीअं थो खपाई. त नबी करीम जुमे जो ॾींहुं पढ़े पियो ख़ुतबो ऐं तिजारत पहुची वई हिकिड़े मुल्क खां ॿिए खां. उहो बिन हयान चवनि था हिकिड़ो आहे यानी अञा मुस्लमान कोन थियो अबुल आलिया. ऐं इहे चवनि पिया त इहे जिन तिजारत अची वई त दुहिल वॻो त दुहिल वॼण सां त ऐं सहाबी जेके हा मस्जिद में जुमे जे ॾींहुं त हिकिड़ो हिकिड़ो करे निकिरंदो वियो छो जो दुहिल ॿुधनि पिया त तिजारत इहा अलाए छा आयो अलाए कहिड़ी शइ आई आहे. सभु कंहिंखे इहो शौक़ु हूंदो आहे दिलि में त चयो त ख़ुतबो भला हले बि थो अञा निमाज़ में टे मां ॾिसी अचूं त छा आहे ॿाहिरि छा थियो. त ईअं रिवायत में अचे थो त इब्न कसीर चए थो त सभई सहाबी निकिरी विया वञी 11 या 12 माण्हू बचा मस्जिद में जेके अबू बकर उमर उस्मान वॾा वॾा सहाबी बचा. बाक़ी जेके ॿिया सहाबी नंढा नंढा सभई निकिरी विया ॾिसण तिजारत ते तिजारत कहिड़ी आई आहे कहिड़ो दुल बि थो वॼे छा आहे. त इहा आयत व इज़ा रअऊ तिजारतन औ लहवन इंफदू इलैहा. अल्लाह ताला इहा सूरत जुमा जी आयत 11 नाज़िल कई असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते. त इहो हुनखे चए थो त व इज़ा रअऊ तिजारतन औ जे ॿुधनि लुड़ ॿुधनि ॿाहिरि मस्जिद खां या को दुहिल ॿुधनि त जा ताजिर आया आहिनि त उन्हनि खे जल्दी वञी ॾिसण विया हो तरकूक क़ाइमा ऐं तोखे छॾे ॾिननि तूं अकेलो ख़ुतबो बि थो पढ़ी मस्जिद में. कुल मां इंदल्लाह ख़ैर जे तूं उन्हनि खे ॿुधा त जेको अल्लाह वटि आहे हिन शइ खां बहितर अथव. ख़ैरु मिन लहू व मिन तिजारत खां बि बहितर अथव. ऐं इहा आहे वल्लाहु ख़ैरु राज़िक़ीन. रोज़ी ॾियण वारो त अल्लाह आहे. जंहिं वटि तव्हां वेठा हो मस्जिद में ॿुधो ॿुधा त उहो रोज़ी ॾियण वारो आहे. त इहो इताब हो सहाबियुनि जे लाइ हिकिड़ो मेहणा अलाह जे तरफ़ां जे करे चओ त हीअ सहाबी जेको तव्हां अमल कयो सुठो न आहे जो नबी करे जुमो बि ख़ुतबो बि थो पढ़े ऐं तव्हां ताजिरनि जे पोयां वञी ॾिठो त छा आहे ॿाहिरि. अॼुकल्ह इहो साॻी शइ असां वटि थिए बि थी पर असां वटि त वधीक उहे सहाबी त उन टाइम में ॾिसण विया जल्दी त छा आहे छा मसइलो आहे ॾिसी अची मोटी अची वेही रहिया मस्जिद में.
पर अॼुकल्ह ॾिसो ख़ुतबे जो जुमे जो ख़ुतबो बि थो हले या जुमे जो ॾींहुं आहे पर बाज़ार सॼी खुली पई आहे, बाज़ार सभु दुकानदार विकिरो बि था कनि, बाइका ते निमाज़ ते अचनि ई कोन था। जे हर 10 दुकान हूंदा उन्हनि मां हिकिड़ो ॿ ईंदो निमाज़ ते त ठीकु आहे, जे न त ॿिया माण्हू उहो वेही बाज़ार में पंहिंजे बिज़नेस कंदा त असीं रोज़ी था कमायूं, असीं हक़ हलाल रोज़ी पंहिंजे अहल औलाद खे खाइण जे लाइ असीं रोज़ी था कयूं। पर हिते अलाह साईं चए थो वल्लाहु ख़ैरुर राज़िक़ीन, रोज़ी ॾियण वारो त अलाह आहे ऐं बहितर रोज़ी ॾियण वारो अलाह अथव। तव्हां शायदि दुकाननि ते होटलुनि ते भली वेहो रोज़ी कयो पर निमाज़ जे टाइम निमाज़ आहे। जुमे जे ॾींहुं इंसान दुकान बंदि करे होटल बंदि करे तिजारत पंहिंजी छॾे ऐं निमाज़ अलाह जो नालो वठे, छो जो अलाह ख़ैरुर राज़िक़ीन, रोज़ी ॾियण वारे खे त राज़ी कर, रोज़ी करण वारे खे तूं नाराज़ थो करीं ऐं चईसि थो त मूंखे रोज़ी बि ॾे, त इहो कीअं थो हिकिड़ो उल्टो हिकिड़ो सोच इंसान जी आहे। त इंसान सोचे पहिरियां अलाह खे राज़ी करे, जेको रोज़ी ॾियण वारो आहे पोइ रोज़ी वञी करे। तंहिंजे करे अलाह ताला हिते चए थो इज़ा रअऊ तिजारतन अव लहवन, जे ॾिठुनि बाज़ार जो चुर फुर तिजारा अव लहू जा रांदि ॾिसंदव, के माण्हू मल था ॾिसनि या मेला था ॾिसणु वञनि, अव लहवन फद्दू इलैहा, भॻा विया उन्हनि खे ॾिसण इलैहा वतरकूक, ओ मुहम्मद तोखे मस्जिद में छॾे विया। त इहो हिकिड़ो उन्हनि जे लाइ इताब आहे, हीअ उन्हनि जे लाइ ख़ासि उन टाइम में लथी ही आयत, पर असांजे लाइ सॼी क़यामत ताईं आहे। कुल मा इंदल्लाहि ख़ैरु मिनल्लाह, अलाह वटि जेको तव्हांजे लाइ आहे उहो हिन खेल खां, हिन रांदि खां, हिन जेके हिन जे पोयां तव्हां वञो था ऐं ॾिसो था, मिनल्लाहु जेके के मल ॾिसण था वञनि, के मेला ॾिसण वञनि था, के ॾिसनि था कबड्डी ॾिसण वञनि था, इन शइ खां अलाह ताला असांखे चए थो त मा इंदल्लाहि ख़ैरु मिनल लहवी व मिनत तिजारा, अलाह वटि जेके शयूं आहिनि इन खां तमामु बहितर अथव। वल्लाहु ख़ैरुर राज़िक़ीन, अलाह रोज़ी ॾियण वारो त उहो आहे। जेके ॾिसण था वञनि रांदि जा मल जा काशे, उन्हनि खे बि चए थो त अलाह वटि इन खां बहितर अथव। ऐं जेके रोज़ी जे लाइ था वञनि, होटल खोले वेठो आहे, दुकान खोले वेठो आहे, चवंदो यार मां रोज़ी जो दरवाज़ो बंदि की कयां, निमाज़ ते वेंदुसि, माण्हू ई केॾे वेंदा होटल ते, के चांहि बि थो पिए, को कीअं बि थो करे, त ॾिस तुंहिंजे होटल जे खोलण जे तूं अॻु ई कलाक खनि या 2 कलाक चईंदो भाउ मां बंदि कंदुसि निमाज़ जे टाइम ते, कंहिंखे न ॾे काशे, त सभु को उहे बि निमाज़ ते वेंदा। पर जे तूं सभु शइ हुननि जी ख़िदमत करी बि थो, मानी चांहि या काशे ॾीं बि थो, त उहे बि निमाज़ ते कोन था वञनि ऐं तूं बि कोन थो वञी सघीं, छो जो पंहिंजी दुकान कीअं छॾे वेंदे माण्हू खे खाइनि बि था या पीअनि बि था। त इन जे करे अलाह सां हिन खे चयो कुल मा इंदल्लाहि ख़ैरु मिनल लहू व मिनत तिजारा, तिजारत खां बि जेके तव्हां बिज़नेस कयो बि था, जेके तव्हां चओ था हींअर मूंखे कॉल ईंदी, मूंखे कमु आहे, मां हींअर ॻाल्हि कयां बि थो, कंहिं ताजर सां मां को सामान वठांसि थो या मोकिलींदोसांसि, हाणे मां निमाज़ जे ॾे वेंदुसि त हीउ कमु मुंहिंजो हिते रहिजी वेंदो या कटिजी वेंदो, वरी थी सघे हीउ ताजर ॿिए कंहिंसां कंटेक्ट करे छॾे ऐं मूंखां सामान न वठे। इहो सभु सोढ़ी सोच आहे, सोढ़ी सोच खां इंसानु बचे, छो जो इहो शैतान थो तोखे सोच ॾिए, तूं वेंदे त हीउ ग्राहक ॿिए ॾे वेंदो हलियो, या हीउ ग्राहक ॿिए कंहिंसां कंटेक्ट करे छॾींदो, हीअ रोज़ी तुंहिंजे हथ मां निकिरी वेंदी। इहा सभु हिकिड़े शैतान जो वसवास ख़न्नास जेके अलाह साईं चए थो त हीउ तव्हांखे वसवसो ॾिए थो, हिन खां बचो। त तंहिंजे करे इंसान खे इहा वसवस खे ख़तमु करणी आहे ऐं अऊज़ु बिल्लाह मिनश शैतान पढ़े ऐं वञी अलाह जो नालो वठे। ख़ासतन जुमे जो ॾींहुं जेको निमाज़ त अक़ीदा इंसान जेको जुमो छॾे थो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस ॿी बि फरमाए थो त जेको हिकिड़ो जुमो छॾे थो त उन दिलि में टिपको हिकिड़ो टिपको थींदो कारो, वरी ॿियो जुमो छॾी त वरी ॿियो टिपको, पोइ जीअं टिपका थींदा वेंदा नेठि पोइ उहा दिलि कारी थी वेंदी, अंगर वांगुरु थी वेंदी, त पोइ उन ते ठपो लॻी वेंदो त हीउ अलाह खां परे आहे, गाफ़िल आहे, कुतिब मिनल गाफ़िलीन, ऐं उहो माण्हू दोज़की थी वेंदो। तंहिंजे करे इंसानु कोशिशि करे, तोखे होटल आहे, तोखे बिज़नेस आहे, तोखे दुकानु आहे, तोखे कार आहे, निमाज़ जो टाइम निमाज़ जुमो जेको आहे ख़ासतन हिते ॾिसो न, अलाह ताला असांखे मिलणा थो ॾिए त तव्हां अहिड़ी शइ दुनिया जे जेकी ज़वाल शइ आहे, जेकी खुटी वेंदी, उहा बाक़ी न आहे,
उन जे पोयां त लॻो ऐं जेकी सदई हूंदी ऐं बचियल हूंदी ख़तमु कान थींदी उन खे छॾे था ॾियो त इहा आख़िरत जा ॾींहं जेके आहिनि अणखुट आहिनि आख़िरत जेको आहे उन जी पछाड़ी कान्हे हिते असांजी दुनिया ॾे खुटी वेंदा केतिरो तूं दुनिया जे पोयां लॻंदे केतिरो कमाईंदे केतिरो रखंदे इहो सभु पोयनि जे लाइ थो कमाई तूं पंहिंजे लाइ कोन थो कमाई पंहिंजे लाइ अखियुनि जे अॻियां हिकिड़ी ख़ुशी अथई अॼोको ॾींहुं जी ॿिए ॾींहं जो पोइ जॾहिं मरंदे त इहे तुंहिंजे पोयां इहे सभु पंहिंजो वारिस हूंदा उॾाए छॾींदा शयूं ईअं जल्दी खपाईंदा ऐं सभु शइ खे हेॾे होॾे करे छॾींदा उन्हनि खे को ॾुख न दुख थींदो त बाबे केतिरो ॾुखियो हुयो हिन शइ खे जमा कयो जा ही प्लाट वरितई जा घर वरितई जा बंगला वरितई जा बिल्डिंगूं वरितई जा कारूं वरितई जा कारखाना ठाहियईं जा भठियूं ठाहियईं जा ॿनियूं वरितई इहे सभु हुननि खे इहो नज़र कोन ईंदी त कणो कणो करे तो ठाहियो केॾियूं तूं तकलीफ़ूं ॾिठियूं तूं अलाह खां परे थी वई इन शइ जे लाइ निमाज़ खां परे थी पर तुंहिंजो औलाद जेके हूंदा उहे जल्दी अधु क़ीमत में बि खपाए ऐं पैसे खे उॾाए छॾींदा तंहिंजे करे तूं इहे जेके जमा थो करी पंहिंजे लाइ कोन थो करी ॿियनि पोयनि जे लाइ थो करी जेके उहो सवलो करे खपाए छॾींदा तव्हां अखियुनि सां बि ॾिसंदा हूंदो जेके मरी था वञनि माण्हू त उन्हनि जो औलाद पोयां छा था कनि अॻियां ठाहिनि पोयां ड्राहिनि वरी असीं ठाहींदासीं वरी पोयां ड्राहींदा तंहिंजे करे उन शइ खे ठाहियो जेके अलाह ताला खे अॻियां तोखे कमु ईंदो जंहिं अलाह ताला चए थो वमा तूं क़द्दिमू लिअंफुसिकुम मिन ख़ैरिन तजिदूहु इंद अल्लाह अलाह साईं चए थो जेको तव्हांखे खपे तव्हां पंहिंजे लाइ हींअर करे वञो अॻिते जे लाइ ईअं न चओ त पोयां असांजे लाइ कंदा पोयां उन्हनि जी मर्ज़ी आहे कनि या न कनि हींअर जेको तोखे शइ खपे तूं पंहिंजे लाइ हींअर करे वञ असांखे हिते किसो यादि थो अचे त हिकिड़ो दफ़ो ताबिईन जे टाइम में माण्हू के सफ़र में हुआ त उन्हनि में हिकिड़ो सफ़ा को निभागो हो जेॾीमहिल बि वेहंदो हुननि सां गॾु त अबू बकर उमर खे घटि वधि ॻाल्हाईंदो तमामु घटि वधि ऐं केॾीमहिल ॻाल्हाईंदे हुननि खे गार बि ॾेई छॾींदो ऐं हू माण्हू चवंदासीं इहे नबी जा वज़ीर हुआ नबी जा सहाबी हुआ नबी जा प्यारा हुआ तूं उन्हनि खे कीअं थो चई न हीअ ग़लती कयनि जीअं अॼुकल्ह माण्हू वेहनि था पोइ सियासतुनि जे हुन जूं चुकूं कढंदा एतिरे क़दुरु पोइ अबू बकर उमर जूं ग़लतियूं पियो कढे ऐं चुकूं पियो कढे त हिकिड़ो दफ़ो ॾींहुं सुबुह जो थियो ही परे वियो माण्हू काफ़िले खां परे वियो त पेशाब करण जे लाइ त उते जो वेठो त अलाह जे तरफ़ां ॾिसो अचे माखी ऐं खखर जेके ॾंग ईंदी आहे माण्हू खे उहा चंबड़ी वियसि त फतके पियो दाहूं पियो करे त माण्हू सभई काफ़िले वारा आया उनखे ॾिसण त चवंसि छा थियो थी चए ॾिसो माखी मूंखे कीअं थी ॾंगे ऐं जेके खखर कीअं थी मूंखे ॾंगे सॼी जान खे ॾंगे छॾियुसि ऐं माण्हू हुनजे छॾाइण जी कोशिशि पिया कनि त माण्हू खे विढ़े पई खखर ऐं ॾेंबू ऐं मखियुनि जा जेके वणा थींदा आहिनि त उहे साहबी उहे चवंदा त भई त असां अखियुनि जे अॻियां ॾिठो त फतके पियो ऐं दाहूं पियो करे पर केरु हुनजे वेझे बि न पियो वञी सघे एतिरे क़दुरु जो हुनजी जान सॼी सुॼी वई ऐं हुनखे ॾंगे ज़हर में हो हमरा फतकी मरी वियो इहो आहे फ़दाइल सहाबा जे किताब में अजीब किसो आहे त ॾिसो सहाबियुनि जी दिफ़ा केरु थो करे जानवर बि जेके उहे बि सहाबियुनि जी दिफ़ा था कनि छो जो सहाबियुनि जो एॾो शान आहे हींअर अॼोकल्ह अलाह जे वलियनि जी अलाह साईं दिफ़ा करे थो सहाबियुनि जो दिफ़ा कीअं न कंदो अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ जे हिदायत जे हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद